नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। कराची ख़बर ॾिनो। कराची गदाब मलिर चकरा ॻोठ में जक्सम पारां सिंध जी वहदत ख़िलाफ़ आर्टिकल 149(4) ख़िलाफ़ जिक्सम मरकज़ी अॻवान दीदार शाम ज़मीर हाजानो अयाज़ देसी जी अॻवानी में हज़ारनि माण्हुनि जी रैली कढी वई। रैली ॻोठ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त करे मेन चकरा ॻोठ कोरंगी रोड ते पहुती हिक वॾे जलसे जी शक्ल इख्तियार करे वरिती। इन मौक़े ते जक्सम मरकज़ी प्रेस सेक्रेटरी दीदार शाम ख़िताब कंदे चयो त कराची सिंध जो तारीख़ी तख़्तगाह आहे। कंहिं बि आर्टिकल या कंहिं बि साज़िश तहत सिंध जी वहदत ख़िलाफ़ का बि साज़िश क़बूल न कंदासीं। हिननि चयो त कराची जी मालिकी ऐं वारसी करण लाइ 7 करोड़ सिंधी माण्हू तयार आहिनि, जेके कंहिं बि क़ुर्बानी खां न घबराईंदा। जॾहिं त रैली खे ज़मीर हाजानो अयाज़ देशी अमीर जान चांडियो सीनियर सहाफ़ी सारंग ज़ैन चांडियो करम मरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।